नाज़रीन, दादू कैनाल में पानी जी खोट ख़िलाफ़ नवदेरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि ऐं हारियुनि सड़ियल बेजारो खणी एहतजाज कयो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है रशीद अबड़ो। जी रशीद। सिंधु दरिया में नंढी ॿोॾ डिक्लेयर कई वई आहे। उन जे बावजूद दादू कैनाल में पानी जी खोट आहे, जंहिं करे नौंदरो ऐं उन जे आसपास जे हज़ारे एकड़ जेका ज़मीन आहे उन ते सारियालो फसल न थी सघियो आहे। पोखियल बेजारो सड़ी रहियो आहे। बाग़ तोड़े भाॼियूं ऐं मेवनि जा जेके फसल आहिनि उहे बि सड़ी तबाह थी रहिया आहिनि। आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। अचो त हुननि खां पुछा कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। अगस्त जो 5 तारीख़ आहे। असांजे सारियुनि जो ज़मीननि जो हालत आहे, असांजे ॿिजनि जो हालत आहे। ज़मीन इहे जेके बंजर ॾिसो था इहे आहिनि। असां हिन इंजीनियर दीवान सां 10 चकर मिलियासीं, सिर्फ़ु कूड़ त मां हीअं थो ॾियां, हाणे थो पाणी ॾियां, हाणे थो पाणी ॾियां। AC जेको माना सखर आहे उहो मूंखे पाणी नथो ॾिए। कूड़ हणी असांखे माना फाका कशीअ ते मजबूर कयो अथई। सतह तमामु घणी हेठि हली वई आहे, जंहिंजे करे हीअ फ़सुलु थिए कान थो आबादगारनि जो। हिननि आबादगारनि जो सॼो कुझु हिन फ़सुलनि ते आहे, सारियुनि ते आहे। हाणे पाणी आहे कान, सारियूं थियनि कान थियूं, उल्टो हिननि ते कर्ज़ु चढ़ी वियो आहे भाड़नि जो, ॿिजनि जो, जंहिंजे करे बेरोज़गारी बि आहे। वीचारा ही मज़दूर असांजा आबादगार, असां काॾे वञूं। असांजा ॿिज सड़नि था पिया, बाग़ सड़नि था पिया। महिरबानी करे वस वारनि खे चऊं था पाणी ॾियनि, न त असां घेरा करे या पाड़ साड़ींदासीं। जी, तहां आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि सड़ियल बेजारो हथनि में खणी एहतजाज कंदे PPA जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे अपील कई आहे त हू नौंदेरो ऐं उन जे आसपास में दादू कैनाल में पाणीअ जी हथरादू खोट जो नोटिस वठनि ऐं आबादगारनि खे फाका कशीअ खां बचाइनि, छाकाणि त हुननि जो जेको रोज़गार जो ज़रियो आहे उहो सिर्फ़ु ज़राती आहे। हिननि चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं अॼु शाम ताईं पाणी जी खोट खे ख़तमु न कयो वियो त सुभाणे इंजीनियर ऑफिस जो घेराव कयो वेंदो। जी।